बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या अस्सलातु वस्सलामु अलैका या जद्दिल हसन वल हुसैन। अस्सलातु वस्सलामु अलैका या मौलाना व मौलिस सकलैन। कदे गालो घोट कदे मरम काम जो वारिया संगो कोट अडियो अडी देके तुरो। सुभान अल्लाह। वे हवनी सातन जेके वे था जानी न वे हनसान अभियन मता वेही वक्त विजाई। हल तनी से हल जेके हली था हल नसान बियन मता हली हाल विजाई। जे भाई तजोगी थिया तकर हाल फकीरी। जे मिल नई विक विकते गारियों तब जोदा चै जो जियो। कावड़ पंजे कल्ब जी तो त पाणी वांगुर पियो। अगते नथी दुइसियो सामीअ में सैयद चवई। सुभान अल्लाह। वाजिब अल एहतराम जमात मुझे प्यारे लजपाल नबी जी अल्लाह से जल्ल शानहु व ज़बरान वजे पाक कलाम मजीद मां सूरह मुल्क मां चंद आयतुनि जे पढ़ण जो शर्फ़ हासिल कयो आहे। दुआ फरमायो अल्लाह ताला सबके पंहिंजनि मुर्शिदनि करीमनि ऐं तुफ़ैल उस्तादनि करीमनि जे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं जो कुझु असां ॿुधूं उन खे दिलि सां बि हंडायूं ऐं उन जे मथां रब करीम अमल ऐं इस्तक़ामत जी तौफ़ीक़ अता फरमाए। मरहूम मग़फ़ूर मोहतरम खान मोहम्मद अल्लाह साईं मरहूम जा दर्जात मकामात बुलंद फरमाए जेको पाण हर दिल अज़ीज़ हुयो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क़ ऐं मुहब्बत जूं तक़रीरूं असां वटि जुमे जे ॾींहुं ॿुधण जे वास्ते सीताईंदो। अल्लाह साईं हुन मरहूम जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह ताला हुन जे पोयनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। मौत बरहक आहे, हिकिड़े ॼाणे ज़रूर मौत ईंदो। छो जो सरकार फरमाइनि था अल मौत जुसरुन युसरिल हबीब इलल हबीब। मौत जेका आहे हिकिड़ी पुल आहे जेका दोस्त खे दोस्त सां मिलाईंदी आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा ग़ुलामो परवानो दीवानो बिन शयुनि जो मजमू हूंदो आहे। ॿिनि शयुनि जो मजमू आहे, हिकिड़ो रूह ऐं ॿियो जिस्म। हेॾे तवज्जो कयो। रूह ऐं जिस्म। रूह
ऐं जिस्म जेकॾहिं गॾु हूंदो उनखे चइबो आहे ज़िंदगी। उनखे छा चइबो आहे? ज़िंदगी। रूह बि हूंदो, जिस्म बि हूंदो, उनखे ज़िंदगी चइबी आहे। पर जॾहिं जिस्म मां रूह ख़ारिज थी वेंदो, जिस्म मां रूह निकिरी वेंदो, उनखे चइबो आहे मौत। यानी उहा शइ जेका आहे इंसान जे वजूद में न रहंदी आहे, जिस्म में न रहंदी आहे। जिस्म मां रूह ख़ारिज थियो, जिस्म मां रूह निकिरी वियो, सरकार फरमाइनि था त उनखे चइबो आहे मैयत या मौत। मौत छा आहे? मौत फना जो नालो न आहे। छो जो कुल्लो मन अलैहा फ़ान, हर शइ फना थी वेंदी आहे। पर मुंहिंजे महबूब अल करीमन फरमायो त मौत जेका शइ आहे इहा फना न आहे। छो? दारिन इला दार। आका फरमाईंदा हिकिड़े घर मां निकिरी ॿिए घर में उहो शख़्स आराम कंदो आहे, इन जे लाइ इहा मौत खे फना न हूंदो आहे। पर हक़ीक़त में असांजे अखियुनि जे आदो ज़ारी अखियुनि सां ॾिसूं था त ही जान छॾे वियो, बच्चा यतीम करे वियो, घरवारी बेवा करे वई। सरकार फरमाइनि था असां तव्हांजे नज़रुनि में इहो फना हुआ, पर पंहिंजे करीम आका जी ज़ात वटि इहो फना न आहे, फना थींदो ई न आहे मौत। छो जो आका फरमाइनि था अल मौत युसिलुल हबीब इलल हबीब। मौत जेका आहे हिकिड़ा कुल्ला जेका दोस्त अॻे दोस्त सां मिलाईंदी आहे। दुरूद शरीफ़ पढ़ंदा वञो मुंहिंजे आका जे मथां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमान भी आयो, कलमो भी रसूल ते पढ़ूं था, ईमान भी पंहिंजे आका जे मथां आहे, पर पंहिंजे मौत खे विसारे वेठा आहियूं। हुज़ूर फरमाइनि था ॾींहं में 3 दफ़ा मौत खे यादि कंदो कर। घणा दफ़ा? 3 दफ़ा। हालांकि महबूबन फरमाइनि था इहा मौत जेको आहे अहिड़ी त शइ आहे, अहिड़ी त लज़त आहे, जन मौत जो मज़ो चखियो आहे उन्हनि खे ख़बर हूंदी त मौत जो मज़ो छा आहे। सरवर कायनात सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा ग़ुलाम मदीने जे शहंशाह पंहिंजे ग़ुलामनि सहाबा किराम अलैहिम रिज़वान खे फरमायो त हिकिड़े दफ़े हज़रत सैयदना ईसा अला नबीना, ख़ुदा जो नबी आहे, हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पाक नबी आहे, जंहिंखे ख़ुदा ताला बग़ैर पीउ जे पैदा कयो आहे, मां अथसि मगर पीउ कोन्हे। हज़रत सैयदना ईसा अला नबीना हिकिड़े ॼाणे सफ़र कंदे कंदे गुज़र कंदे कंदे हिकु शख़्स जे आॾो ते क्रॉस कयो, जेको मुंहिंजा सुहिणा धनार हो, उठ पियो चारे। हज़रत सैयदना ईसा अला नबीना ॾिठो त हिकिड़ो मस्त उठ आहे, मस्त ॾाढो मस्ती में आहे, ऐं उठनि खे जेका मस्ती थींदी आहे या ख़ुसूसन सियारे जे अंदरि थींदी आहे। हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात जो ताजे ट्रपियो ॾिठई त हिकिड़ो उठ आहे पर मस्ती में आहे, मजज़ूबी हालत में आहे, तमामु मस्त आहे, पर पंहिंजे उठनि खे बि खाए थो, चक थो हणे। हज़रत सैयदना ईसा अला नबीना जी ज़ात उन मस्त उठ खे कन मां वठी हेॾे तवजो। हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम उन मस्त उठ खे कन मां वठी फरमाइनि था इन्नका मय्यतुन, उठ तोखे हिकिड़े ॼाणे मरणो आहे। सुभान अल्लाह। उठ तोखे हिकिड़े ॼाणे ज़रूर मरणो आहे। उहो ॼाणो उन उठ खे कन में हज़रत अल्लाह जे प्यारे नबी ईसा रूहुल्लाह जो ही अल्फाज फरमाया, ए उठ तोखे फला मौत अचणो आहे, हिकिड़े ॼाणे तोखे जहान छॾणो आहे, तुंहिंजे मथां मौत ईंदो। उन उठ जो ॿुधो आहे काज़ी अयाज़ शिफा शरीफ़ में लिखियो आहे, अर रियाज़ुन नज़र मुंहिंजा सुहिणा अल्लामा मोहिब तिबरी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे, मुंहिंजा सुहिणा इमाम जलालुद्दीन सयूती शरह सुदूर में लिखियो आहे, अल्लाह जे प्यारे नबी हज़रत ईसा रूहुल्लाह जो उन उठ खे ईअं फरमायो त उठ पंहिंजे खाइण पीअण खे छॾे ॾिनो। केतिरा ॾींहं गुज़री विया मगर उठ खाधो पीतो कुझु बि न। पाणी जो गिलास
नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, जमाले सुन्नत, मशागिले सुन्नत। हज़रत सैयदना ईसा अला नबीना जी ज़ात व बरकातुन उठ के रगो इए फरमायो उठ तोखे मरणो आ हिक नी हे जहान छड़नो आ अदा उन उठ के मौत जी जो खुशखबरी जो मिली तो उठ खाण पीअण छॾे ॾिनो आ न खाए तो न पीए तो न घुमे तो न हले तो उन उठ खां हलण भी विसरी वियो घुमण भी विसरी वियो खाइण पीअण भी विसरी वियो सुभान अल्लाह। उन जे बरअक्स असीं मुसलमान आहियूं ईमान वारा आहियूं असां हिकिड़ो दफ़ो रुगो मौत ॾिसूं था नमाज़ जनाज़ा पढ़ूं था कब्रिस्तान ते वञूं था वरी मोटी अचे तॾहिं ते विहूं था हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं असांखे उहा यादगिरी आहे वरी मौत असांखे यादि ई दिलाए सुभान अल्लाह। पर मुंहिंजा सुना हुज़ूर फरमाईंदा इहा क़ब्र इंसान खे 3 दफ़ा सॾींदी आहे घणा दफ़ा 3 दफ़ा सॾींदी आहे तूं फलाणा पुट फलाणे जा तयारी कर पाण सां अमल सालिह जूं बतियूं खणी अच मां हिन कलर वारी ज़मीन में न बिजली आहे न लाइट आहे न बल्ब आहे कुझु बि न आहे हिकिड़ो अल्लाह ऐं ॿियो मदीने जे साईं आओ या न तज़किरतुल वाइज़ीन जे अंदरि लिखनि था त हिकिड़ी औरत हूंदी हुई जेका बद किरदार हुई बद फ़वाहिश हुई वो कशफुल कबूर वारो बुजुर्ग कब्रिस्तान में आयो अचे कब्र ते तवज्जो कब्र ते कशफ कई ते हिकिड़ो अल्लाह जो कानो आहे जेको जहन्नम अज़ाब इलाही में जो फिर जहन्नम जी बाह वकुड़ पई आहे कब्र जे अंदरि पुछा कई त बाबा ॾे ख़बर तुंहिंजो पोइ ते को अज़ीज़ को रिश्तेदार को मित्र माइट कोन्हे छा जो तूं जहन्नम जी बाह में चो फेर वकिरियो पियो आहे क़िबला मूं जो पोइ ते हिकिड़ी न्याणी आहे पुट जो औलाद कोन्हे हिकिड़ी न्याणी आहे सा बि बद किरदार आहे बद फ़ाहिश आहे वो पंहिंजे मक़सद में आहे पोइ ते औलाद हुजे हा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाहु ताला ने रिवायत फरमाए मदीने जे साईं फरमाइनि था त जॾहिं इंसान वफ़ात कंदो आहे त उन जा अमल मुनक़ता थी वेंदा आहिनि यानी जॾहिं को जहान छॾींदो आहे त हुन जा मलाइक जेके लिखण वारा किरामन कातिबीन जेके खुलण वारा मलाइक आहिनि उहे लिखण छॾे ॾींदा आहिनि छो जो वफ़ात करे वियो जहान छॾे वियो पोइ हुज़ूर फरमाइनि था उन जा अमलनामा जेके आहिनि सभु मुनक़ता थी वेंदा आहिनि मगर 3 अहिड़ा अमल आहिनि जेके उनखे क़ब्र में बि फ़ाइदो पहुचाईंदा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह ॿियो सभु अमल पोते मगर 3 हिकिड़ा अहिड़ा अमल आहिनि ताजदार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाइनि था उहे 3 अमल अहिड़ा आहिनि जे करण सां उन क़ब्र वारे खे क़ब्र में सवाब मिलंदो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह कहिड़ा पहले नंबर ते आओ सदक़तुन जारिया आका फरमाइंदा सदको जारी कयो होदई पंहिंजे हथ सां कुरान वठी ऐं मस्जिद में ॾिनो होदई खैर खैरात पंहिंजे हथनि सां कई होदई वाट अला जूं देगूं फीस मिला करे मिस्कीननि ग़रीबनि खे खारायो होदई मस्जिद में तावन कयो होदई मदरसे में तावन कयो होदई ग़रीबनि मिस्कीननि जी ख़िदमत कई होदई सरकार फरमाइंदा आओ सदक़तुन जारिया पहले नंबर ते सदको जारी जेको पंहिंजे हथ सां खैरात सुभान अल्लाह औ इल्मुन कमा यनफा हुज़ूर फरमाया बे नंबर ते जेको इल्म फिरायो होंदई ऐं इल्म खे दुनिया में फैलायो होंदई यानी कुरान शरीफ पढ़ियो होजई वरी उन मां बे के शागिर्द कयो होजई उहो बे के पढ़ायो होजई उन बे के शागिर्द बनायो आका फरमाइंदा जेतिरो इहो कुरान जो ज़ेवर इल्म हलंदो आका फरमाइंदा इहो इल्म पोइ ते छॾियो होंदई इहो इल्म जो सवाब बि क़ब्र वारे खे मिलंदो सुभान अल्लाह साईं 3 नंबर पाण फरमाइंदा औलादन सालिहन जंहिंजी दुनिया में औलाद सालिहा जंहिंजी दुनिया में औलाद नेका सालिहा
आका फरमाइंदा जेको सालिया औलाद हूंदो आहे त पंहिंजे बाबे जे लाइ छा कंदो क़ुरान जा ख़तमा पढ़ाईंदो दीनी जलसा कराईंदो नबी जे महबूब जे ग़ुलामनि मदरख़ाननि जो नातो पढ़ाईंदो क़ुरान पढ़ाईंदा हाफ़िज़ फ़क़ुरा घुराईंदा हुज़ूर फरमाईंदा औलाद नेक जो कमु इहो आहे जो पंहिंजे बाबे जे नियत में ॿ टे देगूं लड़ाए क़ुरान जा हाफ़िज़ घुराए आलिम घुराए नबीअ जे दीन जा मस्ताना घुराए ऐं मुंहिंजा सुहिणा दिल भाउ नात ख़ान घुराए नातू पढ़ाए हुज़ूर फरमाईंदा इहो बि औलाद सालिया हुनजो नजात ऐं छुटकारो सुभान अल्लाह जंहिंजो औलाद सालिया पर जंहिंजो औलाद सालिया न आहे दुआ कयो त अल्लाह ताला हुनजे औलाद खे बि रब करीम सालिया अता फरमाए।